नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे खाई खां ख़बर ॾींदा हलूं त खाई में पीपी को चेयरमैन आसिफ़ ज़रदारी ऐं फरियाल टालपुर जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे फिदा हुसैन मरी पंहिंजी रिपोर्ट में। नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी के वर्करनि ऐं जियालनि पारां खाई में पाकिस्तान पीपल्स पार्टी के को चेयरमैन आसिफ़ अली ज़रदारी ऐं MP फरियाल टालपुर की गिरफ़्तारी ख़िलाफ़ जो सो एहतजाज किया पियो वञे। उन एहतजाज में जो सो पार्टी जा वर्कर आहिनि, कारकुन आहिनि, जियाल आहिनि ऐं जेके हितां जा UC चेयरमैन आहिनि उहे मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। जीअं दोस्तनि खे ऐं पंहिंजे पीपल्स पार्टी वारनि खे सभिनि खे इहो ख़बर आहे जेको ज़रदारी साहब के अरेस्ट कयूं ऐं उन खां पोइ अधी भेण असांजी फरियाल टालपुर ऐं इहा सिंध जी जेका नियाणी पिया ऐं इमरान ख़ान खां पुछो तव्हांजो कमु छा आहे, तव्हां वञी नसवार खपायो वॾनि ते, अव्हां खां हुकूमत अव्हां जे वस जी ॻाल्हि ई न आहे। अदा जेको कल इन्हनि फरियाल टालपुर खे अरेस्ट कयो उन खां अॻु में मोहतरम आसिफ़ अली ज़रदारी साहब जेको असांजो को चेयरमैन उन खे अरेस्ट कयो वियो। असां उन जे लाइ धरणो ॾिनो आहे। असांजी धरणे जी पुरअमन धरणो आहे ऐं असां इन खे इंशाअल्लाह ताला अॻिते बि असांजी पार्टी हुकुम सां जीअं असांखे हुकुम हूंदो अॻिते बि वेंदासीं। पर आऊं न्याज़ी खे हिकिड़ी ॻाल्हि चवंदो हलां त अव्हां खां अॻु में 4 जनरल ज़ोर लाथा। पीपल्स पार्टी इंशाअल्लाह अल्लाह ताला जे हुकुम सां जीअं हुई उएं ई रही ऐं तूं सिलेक्टेड वज़ीर अज़म छा थो करे सघीं असांजी पार्टी खे, कुझु बि कोन थो करे सघे। बाक़ी हथ खंडा आहिनि, तूं पंहिंजी तरफ़ खां कोशिशि करे वञी पूरा कर, कुझु बि कोन थींदो। असांजे हथ में इमाम जो झंडो आहे, तूं यज़ीद आहे, तूं यज़ीद ई रहंदे, असीं फाते आहियूं, इंशाअल्लाह ताला फाते ई रहंदासीं। जेको नेब गर्दी आहे इहो असांखे नामंज़ूर आहे। असांजे अॻुवाणनि ते केसिस पिया थी आहिनि, जेको इमरान ख़ान जा संदा बि अहिड़ा अॻुवान आहिनि उन्हनि ते बि केसिस छो कोन था थियनि, सिर्फ़ु इंतकाई कार्रवायूं पियूं थियनि। इन खां अॻु में असांजो त इनकलाब क़ाइदे इनकलाब ज़ुल्फ़कार भुट्टो ते बि इहे सख़्तियूं कयूं हुयूं। त शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो इहे सख़्तियूं कयूं हुयूं। आसिफ़ अली ज़रदारी ते ख़ुदि खे 11 साल जेल में आयो वियो, त बि हिननि खां पीपल्स पार्टी ख़तमु न थी सघी। ऐं हाणे हीअ छा ख़तमु कंदा, न्याज़ी छा पार्टी खे ख़तमु कंदो। ऐं ॾिसिजो आईंदा ॾिसिजो 5 सालनि में 2 सालनि में न्याज़ी जो संदो ई नालो ख़तमु थी वेंदो, बाक़ी पीपल्स पार्टी हिननि खां ख़तमु थी न सघंदो। फरियाल टालपुर साहिबा खे ऐं आसिफ़ अली ज़रदारी खे हिननि जेको गिरफ़्तार कयो आहे, असां सख़्तु मज़म्मत था करूं त अहिड़े लीडरनि खे, बहादुर लीडरनि खे ही गिरफ़्तार था कनि। असां उन जे लाइ हींअर बि रैली कढी आहे। इंशाअल्लाह इस्लामाबाद ताईं इहे रैलियूं इहे एहतजाज कंदा रहंदासीं अगरि असांजा लीडर आज़ादु न थिया त। असां इहा रैली पुरअमन कढी आहे बाक़ाइदे आसिफ़ अली ज़रदारी फरियाल टालपुर जे लाइ न्याज़ी जेको नाफ़िज़ कयो आहे नेब खे तमामु सख़्ती खां मुआवज़ात करूंदासीं। गो न्याज़ी गो। जेको बजट जो ध्यानु हटाइण जे करे हिननि गिरफ़्तारियूं आंदियूं आहिनि, छो त हिननि खे ख़बर आहे त हींअर बजट जेका हुननि महांगाई ॾिनी आहे न, बजट खां माण्हुनि खे ध्यानु हटाइण जी माण्हू होॾां न वञनि ऐं हिन जो सॼो सारो जेको ध्यानु अचे उहो हिन गिरफ़्तारियुनि ते अचे। उन जे करे हीअ आवाम खे जेका महांगाई जो हिननि पहिरीं बजट में तोहफ़ो ॾिनो आहे, इहो इमरान ख़ान खे इहो ई मुबारक हुजे जेका हिननि बजट पेश कई आहे। हुननि पेट्रोल महांगो कयो आहे, खंडु 100 रुपया सां किलो थी वियो आहे। ग़रीब माण्हू खां जेको आहे उहो जेको आहे हक़ जेके खसिजनि पिया। ऐं असीं अॼु जेको असांजे वर्कर अली नवाज़ मरी असांखे कॉल करे ॿुधाई त अॼु खाई शौक़ ते जेको एहतजाज आहे उन जे करे असीं गॾु थियासीं। ऐं इंशाअल्लाह ताला असीं चऊं था त हीअ जेका पार्टी आहे हीअ शहीदनि जी पार्टी आहे। हीअ असांखे जिते बि चवंदा इस्लामाबाद छा अमेरिका ताईं लंडन ताईं अगरि चवंदा त इंशाअल्लाह असीं लबैक चई हुनजे सॾ ते वेंदासीं ऐं एहतजाज कंदासीं। ऐं हिननि असीं डिॼण वारनि मां कोन आहियूं, असीं हिननि खे लिखी था ॾियूं त असांखे जिते ज़रदारी साहब अधी फरियाल हुकुम कंदा अधी फरियाल असीं उते इंशाअल्लाह ताला उते निकिरी वेंदासीं। ॿुधियो हुन पार्टी वर्करनि जियालनि जो चवणु आहे त जेका नेब गर्दी आहे उन्हनि खे नामंज़ूर आहे। हिननि जो चवणु आहे त नेब कूड़ा केस जेका आहिनि करप्शन जा ठाहिया आहिनि ऐं आसिफ़ अली ज़रदारी MNA फरियाल टालपुर जेको आहे करप्शन खां आजा आहिनि, उन्हनि खे बिना जवाज़ गिरफ़्तार कयो वियो आहे। इमरान ख़ान जेका आहे जेका बजट पेश कई आहे हींअर जेका उनखे लिकाइण लाइ उन खे जेको सो आहे आवाम जो ध्यानु हटाइण लाइ जेको सो गिरफ़्तारियूं कराए रहियो आहे, जंहिंजी हू सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। कैमरामैन अज़हर मरी सां गॾु फिदा हुसैन मरी, अवामी न्यूज़ खाई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।